إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا وقال النبي صلى الله عليه وسلم اللهم أعز الإسلام بأحب إليك رجلين بأبي جهل أو بعمر بن الخطاب हर किस्म जी हमद सना वॾाई वाखाण किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक मअबूद बरहक के जुगाए जेको इन सारी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक वहदहु ला शरीक हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीरा उन खां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद ऐं सलाम हुजनि
इमामुल अंबिया, इमामुल अत्क़िया, इमाम हुदा, ख़ातमुर रसूल व ख़ातमुन नबिय्यीन, इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, जिन जी ज़ात मुक़द्दस है, जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिन पूरी कायनात जे लाइ रहबर व रहनमा, हादी व मुर्शिद रहमत लिल आलमीन बणाए करे मबूस फरमायो। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामिन किराम, बुज़ुर्गो, नौजवानो, मोहतरमा मायरो भेनरो, अज जे खुतबे जुमातुल मुबारक जो उन्वान ऐं मौज़ू आहे ख़लीफ़ा सानी अमीरुल मुमिनीन हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन ते मुश्तमिल मबनी आहे। हलंदड़ महीनो मुहर्रमुल हराम जो महीनो आहे। ही महीनो हुर्मत वारे महीनन मजा एक महीनो आहे। हुर्मत वारा 4 महीना आहिनि। तक़रीबन ख़ुतबात में यह ॻाल्हि बयान थींदी रहंदी आहे त 12 महीना जेके इस्लामी महीना आहिनि उन्हनि में 4 महीना हुर्मत वारा आहिनि। उन्हनि 4 महीननि मां हिकु महीनो माह मुहर्रम हुर्मत वारो महीनो आहे। हुर्मत वारे महीननि जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को भी जबर, ज़ुल्म, क़त्लो गारत जायज़ ना है। अल्लाह रब्बुल आलमीन पने कुरान पाक सूरत तौबा के अंदर इरशाद फरमायो, फला तज़लिमू फ़ीहिन्ना अनफुसकुम। ये जेके हुर्मत वारा 4 महीना आहिनि, ॿिए जे मथां ज़ुल्म, जबर, ॾाढ करण, ॿिए खे तंग करण, ॿिए जी इज़्ज़त व आबरू सां, माल सां खेॾण, उहो त हुअं ई नाजाइज़ ऐं हराम आहे। उमूमी ॾींहंनि में, आम महीननि में भी, पर हिननि 4 महीननि में भी बिलख़ुसूस हराम आहे। हत्ता के जेकॾहिं जिहाद इस्लाम जी बुलंदी जे लाइ विढ़ियो वञे पियो ऐं जेसीं ताणी काफ़िर अगराई नथा कनि तेसीं ताणी मुसलमान के भी अगराई करण जी हिन 4 महीननि जे अंदरि इजाज़त कान्हे। बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक में फरमायो, फला तज़लिमू फ़ीहिन्ना अनफुसकुम। हिकिड़ो त ॿिए जे मथां ॾाढ, ज़ुल्म, जबर, ॿिए सां वेड़, पर कुरान पाक फरमाए तो इन 4 हुर्मत वारे महीननि जे अंदरि हर कोई इंसान पंहिंजी जान ते भी ज़ुल्म न करे, पंहिंजी जान सां भी ज़्यादती न करे, पंहिंजे नफ्स ते भी का ॾाढाई न करे, पंहिंजे नफ्स ते, पंहिंजे जान ते, पंहिंजे जिस्म वजूद ते भी कंहिं क़िस्म जो को भी ज़ुल्म न करे। अल्लाह रब्बुल आलमीन असां के तालीम इहा ॾिनी आहे। मुहर्रमुल हराम महीने जे अंदरि हज़रत अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन जी शहादत जो वाक़ियो भी आहे, यानी हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु जी शहादत माह मुहर्रमुल हराम जे अंदरि थी आहे। हज़रत हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जी शहादत भी माह मुहर्रम हुर्मत वारे महीने में मुहर्रमुल हुर्मत वारे महीने के एतबार से बई ज़ुल्म आहिनि। हुर्मत वारे महीने के एतबार से बई शख्सियतूं मज़लूम आहिनि। अगराई करण जायज़ वज़ीम सिपह सालार गुज़रियो आहे। मुसलमान तो मुसलमान, पर काफ़िर इन ॻाल्हि जा इक़रारी आहिनि ऐं दौरे हाज़िर जा काफ़िर इन ॻाल्हि जा इक़रारी आहिनि तो जेकॾहिं पंहिंजे मुल्क में अमुन चाहियो था, अदल चाहियो था, इंसाफ़ चाहियो था, रिश्वत खां, हराम खोरी खां, व्याज खोरी खां पंहिंजे मुल्क जो सफ़ायो चाहियो था, तो पोइ तव्हांखे
अहिड़ा हुक्मरान पंहिंजे मुल्कनि ते आणा पवंदा जहिड़ा हुक्मरान मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबा में प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी वफ़ात का बाद में अबू बकर उमर रज़ी अल्लाह ताला नुमा जिन गुज़रिया है। तारीफ़ हुआ है, शुजात बहादुरी हुआ है, हक़ सच हुआ, ईमानदारी दयानतदारी हुआ है, अदल इंसाफ हुआ है। जैके दुश्मन मने, जैके दुश्मन तस्लीम करे। हजरत उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु उहा शख्सियत जंहिंजा अॼु काफ़िर भी तारीफ़ करण ते मजबूर आहिनि। जेकॾहिं मुल्कनि खे भलारो बणणु चाहियो था तो उमर बिन खत्ताब जहिड़ी हुक्मरानियत आणियो पंहिंजे मुल्कनि में, तॾहिं तव्हांजा मुल्क बरक़रार रहंदा, तॾहिं तव्हांजा मुल्क कामयाब रहंदा। हज़रत उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु 8 पुश्त में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां ख़ानदान सां मिलन। हज़रत उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु 27 सालन जी उम्र में इस्लाम कबूल कन था। घणी उम्र में? 27 सालन जी उम्र में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी नबूवत जो 6हों साल है, यानी जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन के 40 सालन में नबूवत मिली, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन नबूवत जो 6हों साल उम्र जो 46हों साल, प्यारे पैगंबर की उम्र 46 साल, नबूवत जो 6हों साल, इते उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला जिन इस्लाम कबूल कन था। इन खां पहिरियां केतिरनि माण्हुनि इस्लाम कबूल कयो हो, केतिरा माण्हू दायरा इस्लाम में दाख़िल थी चुका हुया, 39 माण्हू। कुछ रिवायात में अचे तो 40 माण्हू दायरा इस्लाम में दाख़िल थी चुका हुया। 40 या 41 माण्हू हज़रत उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु दायरा इस्लाम में दाख़िल थी। हज़रत उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इस्लाम में दाख़िल थियनि था, हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था 5 साल पूरा, बल्कि हज़रत अमीर उमर जे इस्लाम आने खां पहिरियां जेको भी वक्त इस्लाम जो गुज़रियो आहे, इन पूरे वक्त जे अंदर असां लिकी करे इबादत कंदा हुआसीं, इस्लाम जे अलल ऐलान प्रचार कोन कंदा हुआसीं। जॾहिं हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम अञा क़बूल न कयो आहे, काबतुल्लाह शरीफ में असांखे नमाज़ पढ़ण जी ताक़त ऐं ज़रूरत कान हुई, असां कोन अॻियां ॻाल्हाए सघंदा हुआसीं। जॾहिं हज़रत उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला ने इस्लाम कबूल कयो, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी मजलिस में सहाबा जेका जमायत हुई उहे वेठा आहिनि, अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम भी जिन वेठा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां हज़रत उमर बिन खत्ताब मुखातिब आहिनि, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी छॾियो आहे, इस्लाम बि क़बूल कयो आहे, तव्हांखे तव्हांजी रिसालत के सच भी तस्लीम कयो आहे, पोइ इबादत लिकी छाजे लाइ पिया करियूं, ऐं हिन इस्लाम जे करे जेकॾहिं असांखे को जानी को माली नुक़सान पहुचंदो तॾहिं बि असांजी कामयाबी आहे, जेकॾहिं असांखे फ़ाइदो पुॼे तॾहिं बि ॿीणी कामयाबी आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ भला लिकी छपी इबादत करण जी माना ऐं मक़सद छा आहे? प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो प्यारो चाचो हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु भी 3 ॾींहं पहिरियां इस्लाम क़बूल करे चुको आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुखातिब थींदे अमीर उमर चवनि था, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जॾहिं सभु ॻाल्हि सची आहे, इस्लाम सचो आहे, इस्लाम ते असांजो मरण असांजी कामयाबी ऐं जन्नत आहे। प्यारा पैगंबर हुननि जो कुफर ते मरण, हुननि जी नाकामी ऐं नामुरादी तबाही जहन्नम आहे। अल्लाह जा प्यारा पैगंबर पोइ नमाज़ अॼु घर में न, नमाज़ अॼु बैतुल्लाह शरीफ़ में पढ़णी, नमाज़ अॼु मस्जिद हराम जे सहन ते पढ़णी आहे। अंदाज़ो लॻायो, हे अमीर उमर रज़ी अल्लाह ताला इस्लाम आणण खां पहिरियां बिला शक इन ॻाल्हि में को शक ई न आहे, जेको बि माण्हू जंहिं दीन ते, जंहिं मज़हब ते, जंहिं तरीक़े ते हूंदो आहे, मुखालिफ़ जे लाइ उहो सख़्तु हूंदो आहे। दौरे हाज़िर जा केतिरा फ़िरक़ा आहिनि, केतिरियूं जमातूं आहिनि, ॾिसो पिया तव्हांजे साम्हूं आहिनि हालात। हालांकि मुसलमान आहिनि, पर हेॾा त कुफ़्र इस्लाम जो मसइलो आहे। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला ने सख़्तियूं कयूं इस्लाम आणण खां पहिरियां। भेण इस्लाम क़बूल कयो, उन ते सख़्तियूं कयूं। भेणाए इस्लाम क़बूल कयो, उन ते सख़्तियूं कयूं। ॿिया जेके मुसलमान हुया उन्हनि ते सख़्तियूं कयूं सख़्तियूं। पर जॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने इस्लाम क़बूल कयो, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु नमाज़ पढ़णी आहे काबतुल्लाह शरीफ़ ॾांहुं पढ़णी आहे, मस्जिद हराम ॾांहुं पढ़णी आहे। प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उतारिनि, हिकिड़े पासे हज़रत अमीर हमदा रज़ी अल्लाह ताला हुआ, ॿिए पासे हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला हुआ। तलवारूं हथ में आहिनि, निख्ता आहिनि, पूरी जमात। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला हिते ललकारनि था। ॿुधो, उमर बिन ख़त्ताब इस्लाम क़बूल करे चुको आहे। सभु चवंदा इस्लाम, उहे त इस्लाम खे त इस्लाम त मञींदा कोन। उहो चवंदा त बेदीन थी वियो। पहिरियां दीन ते हो, अबन ॾड़नि वारे दीन ते, पोइ जॾहिं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इस्लाम क़बूल कई, पोइ बेदीन थी वियो आहे। उमर बेदीन थी वियो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला ने फरमाइनि था, ऐं नंढो हुयुसि जॾहिं बाबा इस्लाम क़बूल कयो, पोइ मूं बाबा खे ॾिठो त बाबा हिकिड़े हमराह सां मिलियो। पुछा कई त ॾे ख़बर, मके में सभ खां वधीक तेज़ तरीन ख़बरेलू माण्हू कहिड़ो आहे, जेको हितां जी ख़बर हुते, हुतां जी ख़बर हुते, हुतां जी ख़बर हुते, मिंट में घुमाईंदो हुजे, उहो केरु आहे? ॿुधायो वियो त जमील बिन मामर बिन जहमी आहे। इहो कंहिंजी ॻाल्हि रखे ई कोन थो, भले के राज़ ॾेसि तॾहिं बि कोन रखंदो। हिते मुसलमाननि में बेड़ा खोड़ सारा अथई, उनखे वञी करे ॿुधाई, जमील ॿुध, उमर इस्लाम क़बूल कयो अथई। चई उमर बेदीन थी वियो। चई न, बेदीन कोन थियो, इस्लाम क़बूल कयो अथसि। वञ मके वारनि सभिनी खे ख़बर ॾेई आहे। वियो, देरि कोन कई, ख़बर ॾेई आयो। सभु उमर बेदीन थी वियो हलियो, उमर बेदीन थी वियो हलियो। हाणे छा थींदो? अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जिन जी सॼी ख़बर फैलिजी चुकी हुई, हेॾां जो हेॾां निकिती त सभु अची गॾु थिया। जमात जमल निकिरी आई, सभु अची गॾु थिया त विढ़ंदासीं, मारींदासीं। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला चवनि था, ओ मके जा सरदारो, ओ मके जा कुरैशियो, ओ मके जा दादागीरो, ॿुधो, केरु आहे जंहिंखे पंहिंजा बच्चा यतीम कराइणा आहिनि? इहो उमर आहे। केरु आहे जंहिंखे पंहिंजी घरवारी बेवाह कराइणी आहे? इहो उमर आहे। केरु आहे जंहिंखे पंहिंजी सरदारी तां हथु खणणो आहे हमेशह जे लाइ? इहो उमर आहे। केरु आहे जंहिंखे पंहिंजनि खे विछोड़ो करिणो आहे पंहिंजनि खां? जंहिंखे आहे दिलि, जंहिंखे इहे ॻाल्हियूं पसंदि आहिनि, निकिरी अचे मैदान ते, इहो केरु आहे? उमर आहे। रब्बुल आलमीन जे जिहाद जे हुकुम अचण खां पहिरियां पहिरियां हे अमीर उमर रज़ी अल्लाह ताला जिन जी बहादुरी आहे, ही दिलेरी आहे, ही शुजाअत आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला ने फरमाइनि था, ऐसी ताणी असां इस्लाम जी का ज़ाहिर प्रचार न करण जी ताक़त रखंदा हुआसीं, पर जॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने इस्लाम क़बूल कयो,
असांजा ख़ौफ़ केॾां विया हलिया, असां सभु दिलेर ऐं बहादुर बणिजी वियासीं हलिया। ऐं उमर बिन ख़त्ताब जे इस्लाम आणण सां जेका असां मुसलमाननि खे ख़ुशी थी उहा कंहिंजे बि आणण सां एतिरी ख़ुशी कान थी। हे उमर साईं उहो आहे रज़ी अलाह ताला। ऐं इन्हनि मुसलमाननि में सुहिणो अली बि उमर जे इस्लाम ते ख़ुशि पियो थी। हज़रत अमीर हमज़ा रज़ी अलाह ताला बि ख़ुशि पियो आहे। बल्कि काइनात जो ताजदार, सभिनी वलियनि जो सरदार, सहाबा किराम जो मुर्शिद कामिल मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम हज़रत उमर बिन ख़त्ताब जी बहादुरी केतिरे क़दुरु बहादुरी आहे। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि ख़बर हुई त कहिड़ा कहिड़ा माण्हू जॾहिं इस्लाम में ईंदा त इस्लाम खे ताक़त पहुचंदी। इस्लाम आण खां पहिरियां अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बि कंहिंजी हिदायत रुशद जे लाइ हथु खणंदा हुया त उमर बिन ख़त्ताब ऐं अबू जहल जे लाइ हथड़ा खणंदा हुया। ऐं प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन कहिड़ा अल्फाज़ हुया, अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम, ए मुंहिंजा मौलाए करीम इस्लाम के गलबो दे, इस्लाम के ताकत दे, इस्लाम के कुव्वत दे। ओ मुंहिंजा मौलाए करीम जेकॾहिं तूं इस्लाम के ताक़त ऐं कुव्वत ऐं गलबो ॾियणु चाहीं थो, ओ मुंहिंजा अल्लाह ॿ माण्हू मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे तुंहिंजे नज़दीक प्यारा ऐं महबूब आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो अबू जहल अथई, ॿियो उमर बिन ख़त्ताब अथई। अल्लाह रब्बुल आलमीन इन ॿिन्ही मां कंहिं बि हिकिड़े खे हिदायत ॾे। मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु जी दिलड़ी थी चवे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु जिन जो ज़मीर थो चवे, ज़बान नबूवत जा अल्फाज़ आहिनि। इन्हनि ॿिन्ही मां जंहिं बि इस्लाम क़बूल कयो उहो ॾिहाड़ो इस्लाम जे गलबे जो ॾिहाड़ो हूंदो, उहो ॾिहाड़ो इस्लाम जी कुव्वत ताक़त ऐं इस्लाम जे बहादुरी ऐं शुजाअत जो ॾिहाड़ो हूंदो। केरु थो चवे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम, उन जी ॻाल्हि ते शक, उन जी ॻाल्हि खे कूड़ो सम्झणु, ये मुसलमान जो पेशो आहे, ये मुसलमान जो पेशो आहे। ये मोमिन जी सोच आहे जंहिंखे नबी घुरे अल्लाहु अकबर कबीरा। ऐं हे वीचारो वरी हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिनके मोमिन ही तस्लीम न करे, मुनाफिक ही तस्लीम न करे, अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला जिनकी गवाही आहे, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जिनकी गवाही आहे, ॿई सोट ॿई अहले बैत जा माण्हू आहिनि रज़ी अल्लाह ताला अन्हुमा। अल्लाहु अकबर कबीरा। ये ॿई पाण में कचहरी कनि पिया, तबादले ख़्यालात कनि पिया त हिजरत वारे ॾींहुं छा थींदो, हिजरत वारे ॾींहुं छा थींदो। हज़रत उमर बिन ख़त्ताब जे बारे में सोचनि पिया त हिजरत वारे ॾींहुं उमर बिन ख़त्ताब लिकी लिकी निकिरी वेंदो हिजरत करे, लिकी लिकी करे जीअं ॿिया मुसलमान काफ़ी निकिरी विया हलिया। ऐं इहा ॻाल्हि का मायूब कान्हे, इहो ॻाल्हि का आइब कोन्हे त सहाबा किराम लिकी लिकी हिजरत करे विया हलिया। ज़ुल्म सितम जबर जा पहाड़ किरियल हुया। अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां इहो हुकुम हुयो जंहिंखे जिथां जीअं चारो लॻे हिजरत करे निकिरी वञो हलिया। हे ॿई सहाबी, ॿई सोट, ॿई अहले बैत जा फर्ज़ंद आहिनि रज़ी अल्लाह अन्हुमा। तबादले ख़्यालात, पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कनि पिया तो उमर साईं लिकी लिकी करे आम मुसलमाननि वांगुरु हिजरत करे निकिरी वेंदो हलियो। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जंहिंमहिल हिजरत वारो ॾिहाड़ो आयो इन ॻाल्हि में ताड़ में हुयसि त ॾिसां छा थो थिए, वाक़ई ईअं थो थिए। अल्लाहु अकबर कबीरा। जंहिंमहिल हिजरत वारो ॾिहाड़ो आयो, अल्लाह जा प्यारा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ निकिरी विया हलिया। उन खां बाद में ॿियनि मुसलमाननि जे निकिरण जो वक़्तु आहे, कुझु मुसलमान पहिरियां निकिरी विया हलिया। हज़रत उमर बिन ख़त्ताब जी हिजरत जो जंहिंमहिल वक़्तु आयो आहे, लिकियो न, तलवार खणी करे मके जे वादियुनि में तलवार मियाण मां कढे करे चए थो, मके जा बासियो ॿुधो, उमर बिन ख़त्ताब उन्हनि मां नाहे जो लिकी वञे हलियो। उमर बिन ख़त्ताब खे रोकण जी कंहिंमें ताक़त आहे, अॼु रोके ॾेखारियो। वरी हिते साॻी सदा हुयऊं
जेका चंद साल पहिरियां आवाज़ ॾिना हो आहे कंहिंखे घरवारी बेवाह कराइणी, आहिनि कंहिंखे बचड़ा यतीम कराइणा, आहे कंहिंखे पंहिंजी सरदारी विञाइणी। उमर वञे पियो मदीने ॾांहुं हिजरत करे, कंहिंमें ताक़त ऐं कुवत आहे त रोके ॾेखारे। हे उमर रज़ी अल्लाह ताला जंहिंजी बहादुरी दिलेरी जी गवाही केरु पियो ॾे? अहले बैत जा ॿ फर्ज़ंद हज़रत अली ऐं हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा। ही उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला, प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला जा लातअदाद मनाक़िब फ़ज़ाइल बयान कया। उन्हनि मां चंद फ़ज़ाइल ते रोशनी विझंदासीं तो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु, जिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नज़र में केतिरे क़दुर वेझड़ा हुया, केतिरे क़दुर फ़ज़ाइल ऐं इज़्ज़त जा मालिक हुया, अदब व एहतराम जा मालिक हुया। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिब शरीयत, रब्बुल आलमीन कानून जी ज़बान ॾिनी आहे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम के। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जंहिं साल में फोत थिया, औरत आई आहे, मसलो खणी आई आहे विरासत जे बारे में। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे मुंहिंजे मीरास जो मसलो आहे, इहो मूंखे हल करे ॿुधायो। कुझु रिवायात जा अल्फाज़ आहिनि त को उन्हनि जो ॿियो को मामिलो हुयो, सिर्फ़ु अल्फाज़ आहिनि त कंहिं मामले तहत आई। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, औरत हींअर वञ, ॿिए साल अचिजांइ या वरी ॿिए चकर में अचिजांइ। औरत चवे थी, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आउं ॿिए चकर अचां ऐं तव्हां न हुजो त पोइ? तव्हां न हुजो, तव्हां फोत थी वञो हलिया त पोइ? नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, पोइ शरीयत जो मसइलो मूंखां बाद में अबू बकर खां पुछा कजां, उमर खां पुछा। हे उमर रज़ी अल्लाह ताला साहिब इल्म, अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो एतमाद, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो एतिरे क़दुर एतबार हुयो, एतिरे क़दुर उमर साईं ईमान में कवियो ताक़तवर हुयो। सही बुखारी अल्फाज़ आहिनि, हिकिड़े ॾियारे ते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हलन पिया, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे हथ में हज़रत उमर साईं जो हथ आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां उमर से मुखातिब थिया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे अवां सभु शइ खां वधीक प्यारा आहियो, पर मुंहिंजी जान खां वधीक तव्हीं मूंखे प्यारा न आहियो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ए उमर, पोइ अञा तूं मोमिन पको न थियो आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे उमर साईं, तुंहिंजे साम्हूं ऐं जेको लश्कर गॾु आहे उनजे साम्हूं ऐलान थो करे त हाणे मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे माल, मुंहिंजे जान, मुंहिंजे औलाद, मुंहिंजी जान खां बि वधीक प्यारो आहे। प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, आल आना अंता, ए उमर, हाणे तो पक्को कामिल मोमिन थियो आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान नबुवत मां हज़रत अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन पक्के मोमिन हुजण जी गवाही आहे। हेॾा वॾा फ़ज़ाइल हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़मीन जे पुठ ते बीही करे जॾहिं वका ॻाल्हि शरीयत जे एतबार सां ॻाल्हाए, रब्बुल आलमीन वही नाज़िल करे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॿुधाए, ओ मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जीअं उमर चवे पियो इहा ॻाल्हि सही आहे। चंद मिसाल ॾींदा हलो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु आहिनि, अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िक आहे, जेको नबी जो दुश्मन, मुसलमाननि जो दुश्मन, इस्लाम जो दुश्मन आहे। उन जी नमाज़ जनाज़ा पढ़ण आया आहिनि, सहाबा जी जमात मौजूद आहे। उमर बिन ख़त्ताब चवंदा, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही मुनाफ़िक आहे, ही अवां जो दुश्मन आहे, मुसलमाननि जो दुश्मन आहे, इस्लाम दुश्मन आहे, हिन केतिरे क़दुरु तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन मुनाफ़िक जो जनाज़ो आऊं उमर अवां खे पढ़ाइण न ॾींदुसि। अल्लाह जा हबीब चवनि था, ए उमर अखिरनी,
ए उमर मूंखे छॾे ॾे ऐं साहिब शरीयत आहियां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा आऊं नमाज़ जनाज़ा पढ़ंदुसि इहा ॻाल्हि थी बसि थी आहे। प्यारे पैगंबर जवाबु ॾिनो आहे हेॾा अर्शनि जे मालिक खां फर्शनि जे बादशाह ॾांहुं जिब्राइल अमीन आयो आहे वही खणी आयो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे उमर बिन ख़त्ताब उहा शख़्सियत आहे हिन ज़मीन ते ॻाल्हायो आहे पर अर्श जे रब्बुल आलमीन खे एतिरे क़दुरु इहा ॻाल्हि इहो फ़ैसिलो पसंदि आयो आहे जो हुकुम रब्बुल आलमीन पंहिंजे कलाम जी सूरत में नाज़िल कयो आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनाफ़िक़नि जी नमाज़ जनाज़ा नाहे पढ़णी मुनाफ़िक़नि जे लाइ बख़्शिश दुआ नाहे घुरणी मुनाफ़िक़ जी क़ब्र ते बि नाहे बीहणो। हे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला अन्हु ॻाल्हाए ज़मीन ते मुवाफ़िक़त आसमाननि ते थींदी आहे। हे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला अन्हु प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु जबल ते चढ़िया जबल लुॾण लॻो आहे। प्यारा पैगंबर चवनि था ओ जबल बीही राज तो ते नबी सवारा तो ते सिद्दीक सवारा तो ते शहीद उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला अन्हु जिन सवारा। हा ही उहो उमर आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा मूं ख्वाब ॾिठो आहे हिकिड़ो खूह आहे उन मां हिकिड़ी बाल्टी पाणी जी निकिती आहे काफ़ी ज़मीन सैराब थी वई आहे हली वरी ॿियो माण्हू आयो आहे उन खूह मां ॿी बाल्टी पाणी जी कढी आहे उन खां वधीक बनी सैराब कराई आहे हता की उन मां माण्हू बि ड्रापजी विया हलिया जानवर बि ड्रापजी विया हलिया। उन खां बाद में वरी टियों माण्हू आयो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सहाबी राज़ान हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहा हदीस बयानु कई हुई जना ॿियो माण्हू आयो हो जंहिं खूह मां ॿ डोल कढिया हुआ ॿ बाल्टियूं पाणी जो कढियूं हुयूं सारी ज़मीन बि सैराब थी वई हली इंसान बि सैराब थी विया हलिया जानवरो पखियो परिंदा बि सैराब थी विया हलिया। उन मज़ा मुराद उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला जी हुक्मरानियत उमर बिन ख़त्ताब जो इंसाफ़ उमर बिन ख़त्ताब जो अदल मुराद आहे। जना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला खिलाफ़त जे मनसब ते फ़ाइज़ थियनि था 12 साल उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला बल्कि 10 साल खिलाफत हलाई आहे। अल्लाहु अकबर कबीरा उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला रात जो सादड़ा कपड़ा पाए करे मदीने जे गलियन में घुमन पया हिकड़े घरने में आवाज़ आयो आहे रोइण जो आवाज़ आयो आहे। हज़रत अमीर उमर साथी के मोकिलिंदा ॾिसिया त छा माजरो आहे वञे थी ॾिसी थो अचे त हिकड़ी पोड़ी आहे उहा रोए पई। उमर बिन ख़त्ताब घर में वञनि था पोड़ी सां मुखातिब थिया ओ अम्मा ॾे त ख़बर छा माजरो आहे। अल्लाहु अकबर कबीरा अम्मा चई थी शायद उमर मरी वियो आहे हलियो शायद उमर मरी वियो आहे हलियो। अल्लाहु अकबर कबीरा जो अॼु उन जी अम्मा बुख ते वेठी आहे अॼु उन जी अम्मा बेसहारा थी वई आहे। अल्लाहु अकबर कबीरा उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला इहा ॻाल्हि ॿुधंदे ॿुधंदे अखियुनि मां सारो कतार लुड़क ॻाड़े करे चवंदा ओ मुंहिंजी अम्मा ही उमर बिन ख़त्ताब तुंहिंजे साम्हूं मौजूदु आहे तुंहिंजो पैगाम उमर ताणी न पहुतो आहे तुंहिंजा अहकाम उमर ताणी न पहुता तुंहिंजो हाल उमर ताणी न पहुतो आहे। उमर रात जो गश्त करे घरनि जा हाल ऐं अहवाल ॿुधंदो आहे उमर रात जो गश्त करे चौकीदारियूं ॾींदो आहे मके जे बासियुनि जो मके जे माल वारनि जो मके जे इज़तनि जो। हे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला अन्हु आहे। उमर बिन ख़त्ताब वञी करे उन खां बाद में उन अमर जे लाइ साज़ो सामान मोकिलीनि था। वरी ॿी रात थी आहे उमर बिन ख़त्ताब मदीने जे गलियुनि में रात जो घुमन पया हिकड़े घरणे मां आवाज़ पियो अचे कहिड़ो आवाज़ ओ अम्मा धीअ पाणी खीर में पाणी मिलाए छॾ। अल्लाहु अकबर कबीरा खीर में पाणी मिलाए छॾ। धीअ चवे थी ना मां खीर में पाणी नाहे मिलाइणो। जहिड़ा हुक्मरान तहिड़ा वरी रईयत वारा जहिड़ा हुक्मरान तहिड़ा तबका जहिड़ी अवाम माउ चए थी धीअ खे अम्मा खीर में पाणी मिलाए छॾ। उमर साईं कोन पियो ॾिसे तूं कंहिंखां थी डिॼी उमर साईं कोन पियो ॾिसे तूं कंहिंखां थी डिॼी। न्याणी चवे थी अम्मा उमर कोन पियो ॾिसे पर रब त ॾिसे पियो न
हे उमर साईं जी हुकूमत जा तैयार थियल माण्हू आहे। अॼु कहिड़ी हालत आहे, केतिरे क़दुर ज़ुल्म आहे, जबर। हे उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। अल्लाहु अकबर कबीरा। सच्ची तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, तव्हां मञो या न मञो, उमर साईं सां दुश्मनी छो आहे माण्हुनि जी, बुग़्ज़ छो आहे, साड़ छो आहे, हसद ऐं कीनो छो आहे? उमर साईं जे ईमान जा मुनकिर छाजे लाइ आहिनि? उमर साईं ते गार गंद छो कयो वेंदो आहे? जॾहिं त ॿिए पासे उमर साईं अल्लाह जी नज़र में हीरो, प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी नज़र में हीरो, साहिब फ़ज़ीलत, साहिब अज़मत आहे। ज़मीन ते ॻाल्हाए रब्बुल आलमीन कलामुल्लाह जी सूरत में फ़ैसिला नाज़िल कर। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मजलिस में मदनी दौरा सहाबा वेठा आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उमर बिन ख़त्ताब वेठल आहे, तॾहिं घरनि में ईअं आम अचणु वञणु हूंदो हुयो। उमर बिन ख़त्ताब चवनि था, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजे घर में आम माण्हू ईअं अचनि वञनि था, इहो सही कोन्हे, इहो सही कोन्हे, लिहाज़ा तव्हां पर्दे जो हुकुम ॾेई छॾियो। रब्बुल आलमीन जे तरफ़ां जिब्राइल वही खणी आयो त अॼु खां बाद में पर्दो कर। हे उमर रज़ी अल्लाह ताला, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जिन सां दुश्मनी, हज़रत साद बिन वक़ास रज़ी अल्लाह ताला जिन जा अल्फाज़ आहिनि। जॾहिं असां उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला नो जिन जे दौरे हुकूमत में लश्कर जो सिपह सालार कायद लीडर करे साद बिन वक़ास के ईरान ॾांहुं मोकिलियो वियो। केॾां? कहिड़े पासे? ईरान ॾांहुं, मजूसियुनि ॾांहुं, यहूदियुनि नस्ल ॾांहुं, मुनाफ़िक़नि ॾांहुं, काफ़िरनि ॾांहुं, अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा जे दुश्मननि ॾांहुं मोकिलियो वियो। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला, तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसो, सहाबा जी अज़मत पढ़ी ॾिसो, हज़रत उमर बिन ख़त्ताब जो दौरे ख़िलाफ़त पढ़ी ॾिसो। पर असां वटि एतिरो टाइम कोन्हे, असां वटि एतिरो टाइम ई कोन्हे। वांदा कोन आहियूं, फेसबुक मां वांदा थियूं, फेसबुक मां वांदा थियूं, कचहरियुनि मां वांदा थियूं, फिल्मनि मां वांदा थियूं, ड्रामनि मां वांदा थियूं, मंशियात मां वांदा थियूं, क्रिकेट मां वांदा थियूं, पबजी मां वांदा थियूं, ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॿी वारी लानत दुकाननि ते छके मां असां जॾहिं वांदा थियूं। अञा उन खां वधीक मोबाइल ते हाणे ऑनलाइन ते जॾहिं पैसा कमाइण मां वांदा थियूं न, त पोइ असीं तहारत जे बारे में बि पढ़ूं, ईमान जे बारे में बि पढ़ूं, क़ुरान जे बारे में असीं वांदा थियूं ई कोन था, वांदा थियूं ई कोन था। असांजे वस में हले न, इज़राइल खे बि चवंदा त इज़राइल असीं वांदा कोन आहियूं, फ़िलहालु महिरबानी करे मोटी वञो, ईअं चई वञो। एतिरा असां मसरूफ़ आहियूं जो इस्लाम खां असां बिल्कुलु ताल्लुक़ कटे चुका आहियूं। तॾहिं त लकीर जा फ़क़ीर आहियूं। अॼु हुते रंग ॾिठासीं, वाह 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 वाह, अॼु हुते रंग ॾिठासीं, वाह 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 वाह, बसि जिथे जा आहियूं हुते बसि छिप। अल्लाहु अकबर कबीरा। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला नो जेतिरे क़दुरु इन्हनि ईरानियुनि, यहूदियुनि, मजूसियुनि खे कुटियो हुयो न इस्लाम दुश्मनी जे करे, एतिरो कंहिं ॿिए ख़लीफ़े या कंहिं ॿिए हुकुमरान न कुटियो आहे। वजह इहा आहे दुश्मनी, ॿी का बि वजह कान्हे का। इहा आऊं थो चवां, सुन्नियुनि जा किताब था चवनि, अहले हदीसनि जो मौलवी थो चवे, न इहे त उहो ई चवनि था। पर ओ जेके उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जिन खे घटि वधि ॻाल्हाइनि था, गारियूं ॾियनि था, उन्हनि जे अबनि बि इहा ॻाल्हि लिखी आहे त असांजी असुलु दुश्मनी जेका इन्हनि सां आहे सा इन जे करे इहा आहे जो इन्हनि असांजे अबनि खे मारे कुटे उते इस्लामी झंडा लॻाया हो। असुलु दुश्मनी इहा आहे। वगरना छा अबू जहल नबी सां कोन विढ़ियो हो? छा अबू लहब नबी सां कोन विढ़ियो? उतबा, शेबा, वलीदा, मुगीरा नबी सां कोन विढ़िया? छा ए नबी जा वेझड़ा अज़ीज़ हुया और रिश्तेदार हुया।
अंदाज़ो लगायो सही उहे कोन विड़िया उन्हनि खे कॾहिं लानत कंदे ॿुधव अबू जहल ते लानत अबू लहब ते लानत ॿुधव कॾहिं हिननि ते छो आहे वरी अक़ीदो असांजो या अली मदद मुश्किल कुशा अली हाजत रवा अब मुश्किल कुशा ने तो मुश्किल अचे ही कान अल्लाह अकबर कबीर हाजत रवा जो पान मोहताज थे ही ना पान मोहताज थे ही ना मुश्किल कुशा ने पान ते मुश्किलात अचे ही कान हिकड़े पासे ही अकीदा ऐं बे पासे वरी चवंदा यहाँ से घोड़ा हक खानी विया खिलाफ़त खसजी वई नबी वसियत करे वियो हलो कान मञूं अल्लाह अकबर कबीरा या अकीदो मटायो या ज़बानू मटायो ॻाल्हियूं हिकिड़ियो अकीदा ॿिया अल्लाह अकबर कबीरा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थिया हज़रत अली साईं मुश्किल कुशा किथे हुया असांजनि खे भले ॻाल्हियूं ॾियो पर घटि में घटि जिन्हनि सां तव्हीं मोहब्बत जी दावा करियो था उन्हनि खे त बचायो हज़रत अली साईं मुश्किल कुशा हुयो हाजत रवा हुयो उन जी मौजूदगी में फातिमा ज़हरा अबू बकर साईं वटि वई आहे त मूंखे अब्बे जी मीरास ॾे हीअ शिया जी ज़बान पियो ॻाल्हायां अबू बकर कान ॾिनी मोटी आई रोए पई अब्बा जी मीरास अली साईं किथे आहे घर वेठो आहे मुश्किल कुशा हाजत रवा अॼु ही वियल गुज़रियल दौर आहे गरीब मझा गरीब न को पाड़े वारो हुजे उन जी ज़ाल सां केरु थोरो बदतमीज़ी सां ॻाल्हायो बर्दाश्त कंदो ॿुधायो ज़बान कोन अथव दिमाग़ कोन अथव छा खणी कंध खणी लोॼो अधमण वारो कंदो केरु बर्दाश्त केरु बि कोन कंदो बर्दाश्त शिवाय जंहिंमें बेबल्ला गेन गालीचो ये याकुद रे रिछ ते तारो न हुजे समझ में आएगा जंहिंमें गैन गालीचो ये याकुद रे रिछ ते तारो न हुजे उन खां सवाइ ॿियो केर बि ख़ामोश कोन थींदो हज़रत अली साईं हाजत रवा बि आहे मुश्किल कुशा बि आहे घरवारी हक़ वठण वई आहे ऐं उतां ख़ाली हथे पई अचे अली मुश्किल कुशा चुप करे वेठो आहे अंदाज़ो लॻायो केतिरे क़दुरु अहले बैत जी तौहीन ऐं गुस्ताखी आहे हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी बहादुरी केॾी शिया जो ज़ुबानी चए हज़रत अली साईं ख़ैबर में तलवार हलाई जियां सोने अली तलवार हलाई आहे मरहब जा ॿ अध करे वई हिकिड़ी ज़मीन कटिजी वई आहे ॿी बि ज़मीन कटिजी वई आहे टी बि ज़मीन कटिजी वई आहे तलवार आहे माप कजोसि चौथी बि ज़मीन कटिजी वई आहे पंजी बि ज़मीन कटिजी वई आहे छहीं बि ज़मीन कटिजी वई आहे सतीं बि ज़मीन कटिजी वई आहे माप कजो तलवार जी अल्लाह रब्बुल आलमीन नऊज़ुबिल्लाह परेशान थियो जिब्राईल अॼु अली कावड़ में आहे छा थींदो भॼ जिब्राईल साईं 300 परनि जो साहिब आहे जिब्राईल भॻो आहे उन तलवार जे हेठां वञी करे पर ॾिना ओ अली जे कला 7 ज़मीनूं कटिजी वियूं हलियूं ऐं उन जे हेठां ढगो बीठल आहे जिते ज़मीनूं रखियल आहिनि जो सिंह कटिजी वियो अली ओ जिब्राईल क़यामत थींदी केरु पियो चवे अल्लाह पियो चवे जिब्राईल ताक़तवर केरु वधीक आहे परेशान पियो थिए नऊज़ुबिल्लाह अल्लाह अली साईं जी ताक़त खां साईं जिब्राईल भॻो आहे सभु पर 300 पर कटिजी विया हलिया जिब्राईल कुल्हो ॾिनो आहे तलवार अची करे कुल्हे ते बि लॻी आहे पर तलवार हिते बीही वई
तॾहिं ही दुनिया क़ाइम आहे। ॿुधण वारा ॿुधण वारा वरी ईअं वीचारा बयान करण वारा रोईंदा ऐं ॿुधण वारा वरी इहे तरीक़ो। एॾी वॾी बहादुरी सोणे अली जी। अबू बकर छा हैसियत हुई, उमर साईं छा हैसियत हुई, ॿुधायो त सही न। चए अली साईं एशिया जी ज़बान ख़ैबर जो मैदान आहे, सभु किला फतह थी विया हलिया, वॾो किलो फतह कोन पियो थिए। 40 फुट वेकिरो दरवाज़ो आहे किले जो, वॾो मेन गेट। 40 माण्हू उनखे बंदि करण ऐं खोलण ते मुक़ररु रखियल हुया। 25 खां वधीक टन उन में वज़न आहे। सम्झो पिया न ॻाल्हि खे। हा, हज़रत अली साईं वियो, हथ न आङुर न, आङुर जे नोह सां दरवाज़े खे हीअं कयो आहे, दरवाज़ो पटिजी वियो हलियो। अली साईं उहो एॾो वॾो दरवाज़ो पंहिंजी ढाल करे तलवार काफ़िरनि सां विढ़ियो आहे। एॾी वॾी ताक़त, हक़ खाइयो, ज़ुल्म थी वियो हलियो असां सां। ओ मुनकिरो, या त पंहिंजा अक़ीदा मटियो या पंहिंजे किताबनि खे बाहि ॾियो। अल्लाहु अकबर कबीरा। असहाब सां उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला सां दुश्मनी इन जे करे आहे जो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इस्लाम खे ग़लबो ताक़त ऐं कुव्वत मिली हुई, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उमर मु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़बान मां ता क़यामत ताणी मोमिननि खे ॿुधायां पियो, इहो तुंहिंजो शान आहे, इहो तुंहिंजो मान आहे मोहम्मद वटि, इहा तुंहिंजी अज़मत आहे, इहो तुंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो आहे जो तूं फारूक आहे। जॾहिं तूं इस्लाम जे दायरे में आए, कुफर जो चीखो निकिरी वियो हलियो, कुफर निस्तो नाबूद थी वियो हलियो। उमर तूं उहा शख़्सियत ऐं मोहम्मद चवां थो जंहिं रस्ते तां तूं ईंदो आहे शैतान साम्हूं न थींदो आहे। उमर साईं इहो उमर आहे। अल्लाहु अकबर कबीरा। तजुर्बो कयो हिते, उमर साईं जो नालो लिखी छॾियो, शैतान को बि न गुज़रंदो। उमर रज़ी अल्लाहु ताला जिन उहो उमर आहे रज़ी अल्लाहु ताला प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां बाद में जॾहिं उमर साईं जी ख़िलाफ़त आई आहे, जॾहिं फ़ौत थिया, सोने अली रज़ी अल्लाहु ताला जिन जा अल्फाज़ आहिनि, मैयत पई आहे, कफ़न में मलबूस आहे, हज़रत अब्दुल्ला, हज़रत अब्बास, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास सभु उते मौजूदु आहिनि। इहे गवाही ॾियनि था त प्यारे अली रज़ी अल्लाहु ताला हज़रत उमर बिन ख़त्ताब जी जमल नाशो मैयत खे ॾिठो, उते मजमे बारे में इहा दुआ कई, ए मुंहिंजा अल्लाह उमर ते रहम फरमा। हज़रत अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाहु ताला इहा हसरत कनि था, हिन ज़मीन जी पुठ ते अली साईं अहिड़ो माण्हू न ॾिठो आहे जहिड़ा नेक अमल उमर बिन ख़त्ताब खणी वियो आहे, इन जो को मिसाल आहे। ए अल्लाह उमर बिन ख़त्ताब खे मुआफ़ फरमा। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सोहरो आहे, छा आहे सोहरो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। हे गारियूं ॾींदा नऊज़ बिल्लाह, हरामज़ादा हुया। हिननि जी शीयनि जी तकरीरूं ॿुधो, चरिया थींदा हुया, हेड़ा हुया हेड़ा हुया। अंदाज़ो लॻायो नबी जे अक़दे निकाह में जंहिं माण्हू जी न्याणी अचे, सोच त कयो उन न्याणी जो छा मक़ाम हूंदो, उन जे अबे जो छा मक़ाम हूंदो। केॾी वॾी ख़ुशनसीबी आहे ख़ुशनसीबी कान्हे, पर इन खां अॻिते हलो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु ताला अहले बैत जी एॾी पसंदीदा शख़्सियत आहे जो हज़रत इमाम हुसैन जी भेण आहे, इमाम हसन जी भेण आहे, अली बिन अबी तालिब जी लख़्ते जिगर आहे, हज़रत फातिमत ज़हरा रज़ी अल्लाहु ताला जिन जी लख़्ते जिगर उम्मे कुलसूम आहे। उन सां हज़रत उमर बिन ख़त्ताब जो निकाह थियो। शिया किताब जा 80 हवाला मौजूदु आहे। कंहिंजो नबी जो सोहरो आहे, अली जो न्याणो आहे, किथां वठंदोसि। जेकॾहिं हज़रत उमर बिन ख़त्ताब खे मथां खां तव्हीं किराइण चाहियो था त पोइ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर बिन ख़त्ताब जो चौकीदार आहे। जेकॾहिं हेठां खां किराइण चाहियो था, अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाहु ताला उमर बिन ख़त्ताब जो मुहाफ़िज़ो चौकीदार आहे। इन जे करे कंहिं चवण वारे चयो, सोणे रब दा सोना अमर गे, सोणे रब दा
सोना अमर है नबवी दुआदा जेड़ा समर है मुनकिर नु आको उंदा ना उमर है उंदा ना उमर है मुनकिर नु आको उंदा ना उमर है उंदा ना उमर है दामाद जेड़ा मुर्शिद अली दा दामाद जेड़ा मुर्शिद अली दा घोट बनाए जेड़ा ज़हरा दी धी दा मुनकिर नु आको उंदा ना उमर है उंदा ना उमर है मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जो समरा अली बिन अबी तालिब फातिमत ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो न्याणो उमर बिन खत्ताब जन्नती उमर बिन खत्ताब एले ईमान जो सरदार उमर बिन खत्ताब अल्लाह अकबर शैतानन के रास्ता छदाइण वारो उमर बिन खत्ताब अल्लाह का दुआ है अल्लाह से मुँह के अमा के अमल करने समझने इस्लाह की तौफीक।